आईनी तरमीमुनि जे मामले ते हुकूमत JUI जूं तजवीज़ूं मञी वरितियूं। पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि जो इजलास SCO कॉन्फ्रेंस खां पोइ घुराइण जो फ़ैसिलो। मौलाना फज़लुर रहमान आईनी तरमीमुनि ते पंहिंजो मुसवदो 3 ॾींहनि में हुकूमती टीम हवाले कंदो। PP ऐं नून लीग जी कानूनी टीम पिणु पंहिंजो मुसवदो JUI सां शेयर कंदी। मौलाना फज़लुर रहमान आईनी अदालत जे क़याम ते मशरूत रज़ामंदी ज़ाहिर कई आहे। चीनी सफ़ीर खे ख़ातिरी कराई त SCO लाइ गॾियल इंतज़ाम कया आहिनि। बशाम खां पोइ कराची में बि चीनी शहरनि ते ॿियो वॾो हमलो आहे। चीन खे ख़ातिरी कराई त चीनी शहरनि खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो वफ़ाक़ी काबीना खे ख़िताब। चयाईं वफ़ाक़ ते चढ़ाई जी कोशिश कई वई, धमकियूं बि ॾिनियूं पयूं वञनि। के पीछे वॾे वसीअ जे एहतजाज में अफ़गान शहरी शामिल हुआ। साज़िश तहत तरक़ीअ जे रस्ते में रंडक विधूं पयूं वञनि। PTI जे धरणनि 2014 जी यादि ॾियारे छॾी। अॻु PTI जे धरणे सबबि चीनी सदर जो दौरो मुलतवी थियो हो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत थे शंघाई सहकार तंज़ीम जी तैयारी जो जाइज़ो वठण लाइ इजलास। इंतज़ामिया के रेड ज़ोन ऐं VVIP रूट्स की खूबसूरती यकीनी बनाइण जी हिदायत। मोहसिन नक़वी इंतज़ामिया खे हिदायत कई त इस्लामाबाद शहर के खूबसूरत गुलन ऐं फैंसी लाइट सां सिंगारियो वञे। गैर कानूनी अदावतुनि में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट में इम्कानी आईनी तरमीमनि खिलाफ़ नई दरख्वास्त दाख़िल। दरख्वास्त एडवोकेट साइम चौधरी पारां दाख़िल कराई वई। दरख्वास्त में वफ़ाक़ी हुकूमत क़ौमी असम्बली जे स्पीकर, सेनेट चेयरमैन ऐं कानून वारी वज़ारत खे धुरबड़ाए पियो। आईनी तरमीमनि खे बुनियादी हक़नि, आइन ऐं अदलिया जी आज़ादी जे उबतड़ विझण ते कलदम करार ॾिनो वञे। पाकिस्तान में पोलियो जा वधीक 4 केस साम्हूं अची विया। हलंदड़ साल केसिस जो अंग 32 थी वियो। जेकबाबाद, मलीर ऐं डेरा इस्माइल खान में पोलियो केस साम्हूं आया। आलमी माहिरनि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त अक्टूबर में वधीक ॿार पोलियो मां मुतासिर थी सघनि था। ब्रिटिश जी रेशम घिटी में हथियारबंद जी फारिग में हिकु ॼणो क़तल। गोलियूं लॻण सबबि पंजाब रही जो मोहम्मद मूसा जखराणी मारिजी वियो। वाक़ियो पुराणी दुश्मनीअ तां पेश आयो। पाकेबाज़ जवाबदार फरार थी विया। नौशेरो फेरोज़ में नलको चोरी जे इल्ज़ाम हेठि बासरनि जो यतीम नौजवान खे वण सां ॿधी तशदुद वारी ख़बर। धरती TV वाही पादी में कारी खंघ जी बीमारी सबबि वधीक हिकु ॿार फोती ॿारनि जो अंग वधी 4 थी वियो। कमवाणी पाड़े में मासूम ॿारी किरण ख़ासकेली खन्नाक की बीमारी सबबि ज़िंदगी जी जंग हाराए वई।
इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इलाइक़े में कारी खंघि जी बीमारी पखिड़िजी वई आहे। सिहत खातो ॿारनि में खन्नाक ऐं ॿियनि बीमारियुनि खां बचाव लाइ हंगामी क़दम खणे। सिंधिन जा मेला 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 सिंधिन जा मेला मेला सदा लगंदा ई रहंदा। सिंधिन जा मेला 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 सिंधिन जा मेला मेला सदा लगंदा ई रहंदा। टई दिहाड़ा लगातार 11 जुम्मो 12 छंछर 13 अच्छा शाम जो 4 वगे खां रात जो 12-1 वगे ताईं हैदराबाद रानी बाग में धरती मेगा फेस्टिवल। मेला मेला जा मेला मेला हैदराबाद में धरती मेगा फेस्टिवल जो तैयारियूं ओचिते 11 अक्टूबर खां रानी बाग में शुरू थींदड़ फेस्टिवल 13 अक्टूबर ताईं जारी रहंदो। फेस्टिवल में मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल लगाया वेंदा। 3 ॾींहनि ताईं लाॻीतो जारी रहंदड़ फेस्टिवल में सिंध जा नामियारा फनकार सुरनि बरखा कंदा। धरती टीवी जो ही तमामु सुठो हिकिड़ो क़दम आहे। अगरि उन पंहिंजे माण्हुनि खे हिकिड़े प्लेटफॉर्म ते जमा करे उन्हनि खे का एंटरटेनमेंट ॾियनि था या उन्हनि जे लाइ को सुठो हिकिड़ो माहौल पैदा कयो थो वञे त इहा तारीफ़ जी जोगी ॻाल्हि आहे। हैदराबाद जूं थधियूं हवाऊं ऐं थधियूं हीरूं लॻनि पियूं उन्हनि खे इंजॉय कयो ऐं पंहिंजी लाइफ खे इंजॉय कयो। टीवी जो शुक्रिया अदा बि करणु चाहींदुसि त असां सिंधियुनि लाइ ये फेस्टिवल्स रखणु तमामु ज़रूरी आहिनि। सोशल इवेंट्स उन सां एक्सपोजर वधे थो असांजे सिंध अवाम लाइ ऐं तव्हांखे मुबारकबाद ॾियणु चाहियो। धरती चैनल वारा जसलाणनि अहिड़े थधे शहर में हवाउनि वारे शहर में रानी बाग में असां पूरी सिंध वारनि खे हुते घुराए कयो आहे। ही प्रोग्राम रखी आउं सम्झां थो त हिकिड़ो जियापे जो सबबु माना धरती टीवीअ करे छॾियो ऐं उन्हनि खे आउं खिराज ते सिंध पेश करियां थो। आई सिंध जी दिल हैदराबाद रानी बाग में धरती टीवी पारां रिठल मेगा फेस्टिवल में शिरकत लाइ मटियारी वासी पुरजोश। संदन चवणु आहे त अवाम जी सैरो तफ़रीह लाइ अहिड़ा मेला सिंध जे सभिनी ज़िलनि में थियणु घुरिजनि। धरती टीवी जा थोराइता आहियूं जन माण्हुनि खे ख़ुशियुनि जो मौक़ो ॾिनो आहे।